तालके जी तालीम ख़ैरनि जी बेजानी सबब तबाही किनारे ते पहुची वई आहे। तालके जे वाहिद हायर सेकेंडरी स्कूल में उस्ताद न हुअण सबब 11 ऐं 12 जा क्लास हिक ॾींहुं बि न हलिया आहिनि। 1.5 लख आबादी लाइ वाहिद गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल थाणो बुला खान में 820 शागिर्द दाख़िल थियल आहिनि। थाणो बुला खान मामा की खबर ॾियूं पिया। थाणो बुला खान तालके जी तालीम अख्तियारिन जी बेजानी सबब मुतासिर थी रही आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर मुस्तफ़ा मेमण। जी मुस्तफ़ा, अपडेट कजो। शहरबानू जामशरी ज़िले जो जेको तहलको थाणो बुला खान आहे, कोस्ताना वारो जेको पुठियल इलाइक़ो आहे, उनजी तइलीम तबाही जे किनारे ते पहुची वई आहे। उनमें जेकॾहिं पाण प्राइमरी स्कूल जी ॻाल्हि कंदासीं त हिन वक़्तु केतिरा स्कूल जेके से केतिरे अरसे खां बंदि पियल आहिनि। पर अॼु पाण ज़िक्र कंदासीं थाणे बुला खान जेको तहलके हेडक्वार्टर आहे, उनमें जेको हायर सेकेंडरी स्कूल आहे गवर्नमेंट जो, उनमें केतिरियूं जेके पोस्टूं जेके आहिनि टीचरनि जूं तदरीसी अमले जूं, उहे केतिरे अरसे खां ख़ाली पियल आहिनि। उन सभु हिन स्कूल में जेके पढ़ंदड़ 800 खां मथे शागिर्दनि जी जेका तइलीम तबाही ते पहुतल आहे। थाणो बुला खान तहलके जी जेको इहो स्कूल आहे, इहो वाहिद स्कूल आहे तहलके थाणे बुला खान जो हायर सेकेंडरी स्कूल। हिते को कॉलेज वग़ैरह कोन आहे। नियाणी जी तइलीम जेका तबाह थी पई आहे। पर पाण अॼु ज़िक्र कंदासीं हायर सेकेंडरी स्कूल थाणे बुला खान जो, त उनमें तहलके थाणे बुला 1.5 लख आबादी जे लाइ हिन स्कूल में 11 12 क्लास में जेको सो 500 खां मथे जेके शागिर्द जेके से दाख़िल आहिनि। ऐं उन्हनि जे लाइ हिन साल त मुर्गो 11 ऐं 12 क्लास जा जेके से क्लास जेके आहिनि से बिल्कुलु न हलिया आहिनि। जेको अमलो हुयो, जेको तदरीसी अमलो हुयो, जेके एसेस हुया, उहे जेके से हितां बदिली करे हलिया विया। उनखां पोइ जेको सब्जेक्ट स्पेशलनि जूं जेके 10 पोस्टूं जेके से ख़ाली आहिनि, उहे 10 पोस्टूं आहिनि। 10 पोस्टूं उहे 10 पोस्टूं जेके से ख़ाली पियल आहिनि। ऐं उनखां अलावा ॿियूं जेके पोस्टूं आहिनि, एसोसिएट प्रोफेसर जी 1 सीट आहे, उहा 1 सीट ई ख़ाली आहे। असिस्टेंट प्रोफेसर जेकॾहिं पाण ॻाल्हि कंदासीं त 4 सीटुनि मां 3 सीटूं ख़ाली पियल आहिनि। HST जूं जेके 10 सीटूं आहिनि, उन मां 9 सीटूं भरियल आहिनि, 1 सीट ख़ाली पियल आहे। ऐं JST जूं जेके 6 सीटुनि मां 3 सीटूं जेके से सीटूं भरियल आहिनि ऐं 3 जेके से ख़ाली आहिनि। शहरबानू ही हेड मास्टर जो जेको उहिदो आहे, उन जेका सीट आहे उहा केतिरे अरसे खां वठी उहा ख़ाली पियल आहे। हिते जेको प्रिंसिपल मुक़ररु थियल आहे, उहो महीने में 3-4 चकर अची हाज़िरी भरे हलियो वेंदो आहे। उन करे हिन स्कूल में पढ़ंदड़ जेके 800 खां मथे जेके शागिर्द आहिनि, उन्हनि जी तइलीम तबाह थियल आहे। हिन साल जेके 11 12 क्लास जा इम्तिहान हलिया कोन आहिनि। ऐं हीउ जेको सेंटर आहे शहरबानू, उहो इम्तिहानी सेंटर बि आहे 9 10 क्लास जो, 11 12 क्लास जो। ऐं सोचण जी ॻाल्हि इहा आहे त हिते तहलके थाणे बुला खान जा जेके ॿिया जेके हाई स्कूल आहिनि, उन्हनि जी जेका एडमिशन हिते थींदी आहे। ऐं हिन साल जेके इम्तिहान कीअं थींदा, उन लाइ जेको सो हितां जे चूंडियल नुमाइंदनि, तइलीम खातो, सिंध हुकूमत के बि उपाय वरिता विया आहिनि। केतिरा दफ़ा गुलाम मुस्तफ़ा मेमण अपडेट लाइ, वांची वॾी महिरबानी।